आगा कयूं पिया अवां के टंडो गुलाम हैदर बरसां झंग मां नारी जो लाश हथायो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंगल मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जो शाना सोलंगी तौर सुञाणप थी आहे। लाश 4 ॾींहं पुराणो लॻे पियो। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद मौत जो कारण मालूम थींदो। पुलिस जो इहो चवणु आहे अवां खे आगाह कयूं पिया टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जे लाश जी सुञाणप शाना सोलंगी तौर थी आहे। लाश 4 ॾींहं पुराणो लॻे पियो। अवां खे आगाह कयूं पिया टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथायो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जे लाश जी सुञाणप शाना सोलंगी तौर थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथायो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जे लाश जी सुञाणप शाना सोलंगी तौर थी आहे। लाश 4 ॾींहं पुराणो लॻे पियो। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद मौत जो कारण मालूम थींदो। अवां खे आगाह कयूं पिया टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथायो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जे लाश जी सुञाणप शाना सोलंगी तौर थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान मां जंग मां नारी जो लाश मिलियो आहे। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नारी जे लाश जी सुञाणप शाना सोलंगी तौर थी आहे। टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथायो आहे। अवां खे आगाह कयूं पिया दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो आहे। टंडो गुलाम हैदर बरसां जंग मां नारी जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह इस्माइल शाह जे कब्रिस्तान बरसां जंग मां नारी जो लाश मिलियो।